मेहमान हे थी असांजे शहर जो पार्क वाह सही वाह एड़ो फर्स्ट क्लास थयो आहे जो तो छा ॿुधाए जबरदस्त यार ये पार्क तमाम बेहतरीन है ते मेहनत चला यार यार ॻाल्हि त ॿुध वरी कड़ी इहो कढ़ाई खाधे खे घणो टाइम थियो थी कढ़ाई क्या तो महीनो सवा थी वियो आहे सजा दो महीनो सवा थी वियो कढ़ाई खाधे अरे छो भला पोपट खान इहो ईअं पुछां पियो कढ़ाई खाइणी थी न अॼु हाँ खाइणी आहे न कढ़ाई का केर जवाब ॾींदो हूअं त मां तो खारायां असां तो ख़बर आहे सखियूं खाराइण पीअण जा बिल्कुल बिल्कुल असांजे पाड़े जो आहे पोपट खान हाँ हाँ उहो गुजारत ॾींदो आहे रखंदो आहे शर्त कढ़ाई अच्छा चवंदो आहे चैलेंज आहे साईं पूरे मुल्क खे जेको मुंहिंजी गुजारत भञे अच्छा कढ़ाई उहो खाराईंदो जेकॾहिं जेको न भञी सघियो त कढ़ाई उहो खाराईंदो ताड़ी मिला पोइ त माना ईअं सम्झ शर्त पाण खटियूं बीठा आहियूं न हा हा जाई ॿुधा हाय रे उस्ताद हा महिमान वारो कर इन मां वॾा बड़ा बाबा असां जदी पुछती जेको आहे बुझारतूं भञूं था उहा अहिड़ी का बुझारत ई कान्हे जेकी असां न भॻी हुजे हथ मिला अॼु बणी वियो इहो नालो पठारा बोल ओए अरे सजाद मखनी अच्छा 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 ओ पोपट खान अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वालेकुम सलाम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा लाला पोपट अच्छा तू मांगो ॿ टे कढ़ायूं खटियूं आहे इन गुजारत ते हाँ खटे हुआ हाणे मां हे महिमान वठी आयो आहियां इहो तुंहिंजी गुजारत भञे थो असां सभिनि खे चैलेंज आहे इहो मेहमान बुझारत पाईंदो हा वेहो कढ़ाई लॻल थी हालांकि वेहो तो हा वेहो तो पैसा मिलायो हाणे ॻाल्हि ॿुध पैसा मिलायसि मिलायसि मिलायो जेकॾहिं तूं खटेई हाँ असां ॿई गॾिजी खाईंदासीं कढ़ाई तोसां हे बि अच्छा जे हिन खटी असां ॿई बि गॾु हिन सां खाईंदासीं तूं बि खाजांइ वॾो सियाणो आहे माना मरणो कईंदे परणो कईंदे चलो केर हा वठो तो बस बुझारत जो ॻाल्हि आहे न हा अच्छा माना हाणे बुझारत ॾियां हा ॾे अच्छा ई तो सही मेहमान बुझारत इहा आहे उहा कहिड़ो गाॾी आहे अगरि पंचर थींदी आहे त पहिरियां जो इंजन हलंदो आहे बाद में उनजो पंचर निकिरंदी आहे पठान हा मां बि भञा न छो जे न तो भञो भञो हा मोकल ते तोखे हा वाह कल्याकू हा हाणे उहा कहिड़ी गाॾी आहे जे पंचर थिए त पहिरियों हुनजो इंजन खुलंदो बाद में टायर हा हा ईअं हा साइकिल वही 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 साइकिल हाँ साइकिल के इंजन काती है साइकिल के मेहमान इंजन काती है देसन यार मां चवा तो पहले इंजन खुल दो बाद में हो देसन गलत है साइकिल वरी हाय वारी वारी थोड़ो ॿुधाए वो केड़ो गाड़ी है अगर पंचर ते तुझो आग में इंजन खुल दिया बाद में जो पंचर निकल दिया पंजो पंजो मोकल ते तो आके तो आए हां मां चो मिले है तू एडे मिला मां चो मिला काट चू गुजारत वही की वही रेल हां रेल जो वडो इंजन होतो वडो इंजन होतो पेरे खुल दो हेलो उठो उठो एडे वे गंदा वांगण की रेल है रेल जो की पंचर थींदी अरे हाँ यार उन जा टायर जेके लोह जा टेल इंजन तो वडो आहे पर इंजन ने रेल की पंचर थींदी यार तू चरिया ओली चा हाणे ता गलत है एक दो वरी दियो सही साईं वो केड़ो गाड़ी है जो पंचर थींदी आग में जो इंजन लांदो आ बाद में वो पंचर करदान जो बने पेरे इंजन लांदो आओ वो टायर खोले पंचर कंदा आओ यार आओ 20 चक्कर बुधायो वो केड़ो दिमाग हटवा जो मां चाहे तुझी खिदमत थे कराई तो खारायो ना मेहमान गाड़ी मिला हाय इन्ने में ए सही हेलो चया काटी मेहमान पानारो वही बुझारत वही तो बुधा है ना की वही पानी आरो जहाज इंजन हुंदो वडो इंजन हुंदो हेलो कढ़ाई खायो लाल घड़ा दी खादा कीड़ो मेहमान वठी आयो कीड़ो इनजो दिमाग है यार ने पानी रो जहाज की पंचर थींदो पानी में कंडा पियान कुका पियान उन में की पंचर थींदो पानी रो जहाज मेहमान मां चाहे तुझी खिदमत थे कराई खाया ना ओ भूली गया थे हवाई जहाज हुंदो हवाई भी नहीं हाल पानी रो नहीं हवाई नहीं बस हवाई नहीं 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 यार पठान जो गुजर तो दुखियो है डाटो दुखियो है ए मां तो के चयो में ए पोपट खान एड़ो आ इन जो एड़ो दुखियो गुजारता न तो छा बुझ छा बुधे हाने तू न बनी सके हाने मां टिकी चढ़े
अलाए पुछो हाँ टिक्की चढ़े खान टिकी चढ़े साईं चढ़े ॾिस पहिरियों पैसा ॾे ॾे हा बस गाॾी कहिड़ी आहे टिक्की चढ़े हा न मां तव्हांखे टिकी ॾियां थो न साईं गॾा गाॾो अड़े अरे गॾा गाॾो आहे न साईं जॾहिं वरी उहो गाॾे जो टायर पंचर थींदो आहे हाँ गॾा खे वरी उहो पहिरियों खोलींदा आहिनि पोइ वरी पंचर कढंदा आहिनि आसान वाक़ई ॾिठी मां पाण बि इहो चवण वारो हुयो। छह वारो पाण वारी गाॾियूं नहीं जहाज रेल हलो हलो हाणे हलो बस होटल ते हलो哎呦我的妈！